अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी आर अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोयां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु बि असां कुझु नई मालूमात खे शेयर कंदासीं तव्हां सां। यकीनन थी सघे थो त उहा नई मालूमात तव्हांजे लाइ न हुजे, पर तव्हांजे लाइ बहरहाल मददगार साबित थींदी। इंटरव्यू में तव्हां वेठा आहियो ऐं तव्हां खां पुछनि था पिया त बाबा गारशाह मार्केज़ जो कहिड़ो किताबु आहे जेको मुराद अली मिर्ज़ा तर्जुमो कयो आहे। तव्हां चवंदो साईं 100 Years of Solitude जे नाले सां किताबु आहे गारशाह मार्केज़ जो, ऐं उहो मुराद अली मिर्ज़ा साहिबु अकेलाईअ जा 100 साल जे नाले सां तर्जुमो कयो आहे। तव्हां खां पुछंदा भला मुराद अली मिर्ज़ा साहिबु मोहतरमा बेनज़ीर जे हवाले सां हिकिड़ो किताबु तर्जुमो कयो आहे, ॿुधाईंदो उहो कहिड़ो आहे। तव्हां चवंदो साईं मोहतरमा बेनज़ीर जी आतमकथा आहे, डॉटर ऑफ द ईस्ट, उन जो सिंधीअ में हुन तर्जुमो कयो आहे पूरब ॼाई जे नाले सां। वरी तव्हांखे चवनि था त भला लतीफ़ात जे हवाले सां मुराद अली मिर्ज़ा साहिब जो कहिड़ो कमु आहे। तव्हां चवंदो साईं मुराद अली मिर्ज़ा उहो अदीब आहे जंहिं लतीफ़ साईं ते हिकिड़ो पूरो नाविल लिखियो आहे, ऐं उन नाविल जो नालो आहे सामी सिज विड़ाव जे नाले सां। इहो नाविल आहे मुराद अली मिर्ज़ा साहिब जो। वरी तव्हांखे चवनि था त ऊंदाही धरती रोशन हथ आगा सलीम जो नाविल आहे, उन जो मुख्य किरदारु केरु आहे। तव्हां चवंदुसि सारंग उनजो मुख्य किरदारु आहे। वरी तव्हांखे चवनि था त भला हिकिड़ी कहाणी आहे सर्द लाश जो सफ़र, ॿुधाईंदो उहा कंहिंजी आहे। तव्हां चवंदो साईं अमर जलील साहिब जी। तव्हां खां पुछंदा त इन में छा आहे, कहिड़ो किसो बयानु थियल आहे। तव्हां चवंदो साईं कंधकोट जे हिंदू ख़ानदान सां मज़हब जे बुनियाद ते थींदड़ जेको ज़ुल्म आहे, बरबरियत आहे, उन जो हिकिड़ो ॾाढो शानदार नमूने सां इज़हार कयो आहे अमर जलील साहिबु। उन कैफ़ियत खे, उन हालत खे, उन अक्स खे उन चिटियो आहे सर्द लाश जो सफ़र में, ऐं हिकिड़े लिहाज़ खां हिकिड़ो अलामती एहतजाज कयो अथई मज़हबी मतभेद जे ख़िलाफ़ु, ऐं हिंदू मुस्लिम तज़ाद खे उभारण जी खे नफ़रत जे निगाह सां ॾिठो अथई त हिंदू मुस्लिम तज़ाद जेको आहे बुनियादी तौर ते इंसान दुश्मन तज़ाद आहे। छो सर्द लाश जो सफ़र बुनियादी तौर ते इन क़िस्म जी कहाणी आहे। अच्छा, वरी तव्हां खां पुछनि था त बाबा हाणे इहो ॿुधायो अवां त लतीफ़ साईं जी सुरमी आहे मूमल, मूमल सां मिलण जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त राणो हूंदो, राणो हुनजो किरदारु आहे। राणे सां गॾु ॿिया केरु हूंदा हुआ जेके मूमल माणण जे लाइ विया, यानी हमीर सुमरे सां गॾु केरु हूंदा हुआ। हिकिड़ो त राणो आहे, ॿिया ॿ केरु हूंदा हुआ। तव्हां चवंदो साईं सनड़ो धमाचाणी हिकिड़ो ऐं ॾोंवर भट्टी, ॿ दोस्त हूंदा हुआ। टियों हूंदो हो राणो ऐं चोथों हूंदो हो हमीर। चारई मूमल माणण जे लाइ विया हुआ। अच्छा, वरी तव्हां खां पुछनि था त भला मूमल घणियूं खटूं सजायूं हुयूं, जेको तिलसम हुयो उन ते घणियूं खटूं सजायूं हुई ऐं खूह घणा। तव्हां चवंदो साईं 7 खटूं ऐं 6 खूह, तारीख़ुनि में अचे थो पियो। वरी तव्हांखे चवंदा भला हिकिड़ो तारीख़ जो किताबु आहे लुबे तारीख़ सिंध, तव्हां ॿुधाईंदो इहो कंहिं लिखियो आहे। तव्हां चवंदो साईं इहो ख़ुदादाद ख़ान लिखियो आहे। अच्छा बाबा इन में छा आहे। तव्हां चवंदो साईं इन में इन जा 3 हिसा आहिनि, किताब जा 3 बाब आहिनि इन में। हिकिड़ो त सिंध जो आम तारुफ़ पेश कयो अथई, ॿियो राय दौर खां वठी टालपुरनि जे दौर ताईं 2 चैप्टर में हुन बयानु कयो आहे, ऐं 3 चैप्टर में हुन चार्ल्स नेपियर जी फतह खां वठी माना सिंध जी अंग्रेज़ दौर वारी जेका हालत आहे उनजो अक्स चिटियो अथई। लुबे तारीख़ सिंध, ख़ुदादाद ख़ान जो किताबु। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवनि था भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त हिकिड़ी कहाणी आहे मिठी मुराद, उहा कंहिंजी आहे। तव्हां चवंदो साईं इहा महताब महबूब जी कहाणी आहे। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो त लहर लहर ज़िंदगी किताबु कंहिंजो आहे। तव्हां चवंदो साईं इहो महताब महबूब जो किताबु आहे। अच्छा, भला लहर लहर लालाण कंहिंजो किताबु आहे। तव्हां चवंदो साईं इहो उस्ताद बुखारी जी शाइरी आहे। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त हिकिड़ो किताबु आहे ख्वाब ख़ुशबू छोकिरी, उहो कहिड़ी सिंफ़ ते लिखियलु आहे। तव्हां चवंदो साईं इहो नाविल आहे। अच्छा, भला इहो ख़ुशबू, इन में ख़ुशबू जो ज़िक्र आहे। तव्हां कुझु ॿिया किताब ॿुधाईंदो जंहिंमें ख़ुशबू जो ज़िक्र थियलु हुजे। तव्हां चवंदो साईं हिकिड़ो ख़ुशबू जो ज़हर किताबु आहे, ताज बलोच साहिब जी शाइरी जो किताबु आहे, ऐं ॿियो आहे ख़ुशबू जे संग संग नसीर मिर्ज़ा साहिब जी शाइरी जो किताबु आहे। भला तव्हां इहो ॿुधाईंदो त जेका महताब महबूब आहे उन हिकिड़ो सफ़रनामो, उन सफ़रनामा बि लिखिया आहिनि, को हिकिड़े सफ़रनामे जो नालो ॿुधायो। तव्हां चवंदो साईं सुरही सुरही सार। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त जेको गंज शरीफ़ आहे उहो शाह साईं जे वफ़ात खां केतिरा साल पोइ लिखियो वियो। तव्हां चवंदो साईं 40 साल पोइ, माना 1792 में, 1752 में शाह साहिबु वफ़ात कई आहे,
ऐं 1792 में गंज शरीफ़ लिखियो वियो आहे। अच्छा, भला इहो तव्हां ॿुधाईंदो त जेको गंज शरीफ़ आहे, इन गंज शरीफ़ जी शुरूआति कहिड़े शहर सां थिए थी? तव्हां चवंदो साईं वढियल थी वायूं करे कुछल कूकारे, हुन पन पंहिंजा सारिया हूअ हॾूं अंजनि हुननि लाइ हारे। इन शेर सां गंज शरीफ़ जी शुरूआति थिए थी पई। भला इहो गंज शरीफ़ जो जेको उर्दू तर्जुमो आहे तव्हां ॿुधाईंदो कंहिं कयो आहे? तव्हां चवंदो साईं नियाज़ हमायूनी साहिबु कयो आहे। अच्छा, अहिड़े तरीक़े सां सवालनि मां सवाल जनम वठंदा। तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधायो असांखे तव्हां त उतरादी ॿोली किताबु कहिड़े इदारे छपिरायो? तव्हां चवंदो साईं इहो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी छपिरायो आहे। भला इहो ॿुधाईंदो त सिंधी मोलिम किताबु कंहिंजो लिखियलु आहे? तव्हां चवंदो साईं इहो डॉक्टर अलाना साहिब जो किताबु आहे। सिंधी ॿोलीअ जो इतिहास भला कंहिंजो किताबु आहे बाबा? तव्हां चवंदो साईं इहो बि डॉक्टर अलाना साहिब जो किताबु आहे। सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद किताबु कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो बि अलाना साहिब जो किताबु आहे। अच्छा, भला शाह लतीफ़ जे रिसाले जा सरचश्मा, इहो किताबु कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं डॉक्टर बलोच साहिब जो आहे। अच्छा, अहिड़े ई तरीक़े सां तव्हां चवंदो त भला ॿुधाईंदो असांखे अलाना साहिबु जेको नज़रियो ॾिनो आहे ॿोलीअ जो, उन में हुन सिंधी ॿोलीअ जो जेका शाख आहे उहा कंहिंसां मिलाई थी? बुण बुनियाद सिंधी ॿोलीअ जो किथे ॻंढियो अथई? तव्हां चवंदो साईं अलाना साहिबु चयो आहे त सिंधी ॿोली बुनियादी तौर ते तुरानी ख़ानदान जे ॿोलियुनि सां तालुक़ु रखे थी। तुरानी ख़ानदान मां मुहन जे दड़े जूं ॿोलियूं निकिती, ऐं मुहन जे दड़े मां वरी पोइ द्राविड़ी ऐं ॿोली निकिती, ऐं सेंडो ॿोली निकिती, ऐं सेंडो ॿोलीअ मां पोइ क़दीम दौर जी सिंधी निकिती, पोइ विचें दौर जी सिंधी निकिती, ऐं पोइ हाणोके दौर वारी सिंधी निकिती आहे। अहिड़े तरीक़े सां डॉक्टर अलाना साहिबु सिंधी ॿोलीअ खे तुरानी ख़ानदान जे ॿोलियुनि सां करार ॾिनो अथई। अच्छा, भला तव्हां खां पुछंदा त भला ॿुधायो त कहिड़ो यूरोपी आलिम आहे जंहिंजी रिसर्च खां मुतासिर थी हुन इहा ॻाल्हि बि कई आहे? तव्हां चवंदो साईं कार्डवेल साहिबु आहे, उनजे रिसर्च खां मुतासिर थी हुन अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां पुछंदा त भला इहो ॿुधायो तव्हां असांखे त अर्नेस्ट ट्रम्प जेको आहे उहो लतीफ़ साईं जो रिसालो कॾहिं छपिरायो? तव्हां चवंदो साईं 1866 में। ईअं ॻाल्हियुनि मां ॻाल्हि निकिरंदी। तव्हांखे चवंदा त भला उहो कहिड़ो शेर आहे जंहिंमें लतीफ़ साईं झिरकीअ जो ज़िक्र कयो आहे? तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं झिरकीअ जो ज़िक्र हूअं त खणी ॿियनि हंधनि ते बि कयो आहे, पर हिकिड़ो शेर आहे त महरूम थी मरी विया माहिर थी न मुआ, चिड़ीअ जीअं चोंज हणी लॾियाऊं लुआ, हुबा पई हुआ इन ई वादीअ विच में। इन में लतीफ़ साईं इन जो ज़िक्र कयो आहे। तव्हां खां पुछंदा बाबा इन में झिरकीअ जो किथे ज़िक्र आहे? तव्हां चवंदो साईं इहा जेका चिड़ी आहे इनखे झिरकीअ लाइ चयो अथई। वरी तव्हांखे चवंदा भला हुबाब छा आहे? तव्हां चवंदो साईं हुबाब चइबो आहे जर जे फोटे खे, यानी वाटर बबल्स खे। जॾहिं बरसाति पवंदी आहे ऐं ज़मीन ते पाणी किरंदो आहे त उहो बबल्स ठहंदा आहिनि, उनखे हुबाब चइबो आहे अरबीअ में। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला इहो जेको महरूम थी मरी विया, इहो जेका शाइरी आहे, इहो जेको शेर आहे उहो कहिड़े सुर में आहे? तव्हां चवंदो सुर आसा में आहे। छो ख़ैर ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं, ऐं ईअं अॻिते हली तव्हां खां बेशुमार क़िस्म जा सवाल पुछा वेंदा। मिसाल जे तौर ते तव्हां खां हिकिड़ो सवाल पुछंदा त बाबा अबिया कशफुल अबियात आहे छा? तव्हां चवंदो साईं इहो लतीफ़ साईं जे रिसालनि जी ॾिसणी आहे जेका मुरतिब कई आहे डॉक्टर दुर्शवार सैयद, ऐं उनखे सहेड़ियो आहे तरतीब सां डॉक्टर अब्दुल जब्बार जूनेजा साहिबु कयो आहे। भला अब्दुल करीम गदाई केरु हो ज़ात हुयो? तव्हां चवंदो साईं लाशारी हो। उनजे वालिद साहिब जो नालो छा हो? तव्हां चवंदो साईं बजार लाशारी। ईअं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं सवालनि मां सवाल निकिरंदा, ऐं तव्हां खां इंटरव्यू जे मरहले दौरान तव्हांजी कॉन्फिडेंस खे बि ॾिठो वेंदो, तव्हांजे इल्म खे बि ॾिठो वेंदो, ऐं तव्हां जंहिं तरीक़े सां सवाल जा जवाब ॾियो था उन सवालनि जे जवाब ॾियण जे अंदाज़ खे बि परखियो वेंदो। सो उमेदु आहे त तव्हांखे ही असांजा टिप्स, असांजूं ही ॻाल्हियूं, असांजा ही अहम नुक़्ता सम्झ में ईंदा हूंदा, ऐं यकीनन इहे तव्हांजे लाइ मशल राह बणिजंदा इंटरव्यू में। छो घबरायो बिल्कुलु बि न, पंहिंजी तयारी भरपूर रखो, जंहिंजो जहिड़े वक़्तु वारो अचे वॾे कॉन्फिडेंस सां एतमाद सां अॻिते वञे ऐं सवाल जवाब ॿुधाए वरी वापसि मोटी अचे। उमेदु आहे त तव्हांजा बेड़ा पार थींदा। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर तेॾां ख़ैर।